अस्सलाम वालेकुम नादरीन, तानसी रहे हो पारस टीवी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। रिपोर्ट पेश कई थी दादू मां सरवर जलाल सोलंकी जी। पीपल्स मेडिकल कॉलेज नौबशाह जी आखिरी साल जी शागिर्दानी डॉक्टर असमत जमील तौर जी मुबीना आपघात वारे वाक़े जो चीफ जस्टिस ऑफ सिंध नोटिस वठण बैदि DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह SSP दादू एजाज अहमद शेख जे डॉक्टर असमत जमील जे वालिद ऐं केस जे फरियादी डॉक्टर असमत जे भाउ नादिर जमील तौर सां संदन रिहाइशगाह ते पहुची तहज़ीत कई। जे बैदि DIG पीर मोहम्मद शाह केस जे फरियादी नादिर जमील खां वाक़ई बाबति तफ़सील पुछा। नादिर जमील DIG ऐं SSP खे ॿुधायो आहे त डॉक्टर असमत जमील यूनिवर्सिटी में वापसी बैद काफ़ी खौफसदा हुई, घर पहुचण ते चुपचाप हुई। असमत असांजे खानदान जी पहिरीं न्याणी हुई जेका मेडिकल कॉलेज में पढ़ी पे। असां संदन तइलीम ते वध खां वध ध्यान ॾिनो हो ऐं पाण बि इंतहाई ज़हन हुई। उन मौके ते DIG वारदात में इस्तेमाल थियल हथियार बाबति पुछो त नादिर जमील ॿुधायो त हथियार बाबा जो आहे, को लाइसेंस वारो आहे। असांखे जवाबदारनि जे मिले धमकियुनि बैदि असां हर वक़्तु खौफसदा हूंदा हुआसीं, उन करे हथियार घर में लोड हूंदो हो। जंहिं बैदि DIG हैदराबाद खेसि अकेले में ॻाल्हाइण जो चई, मीडिया वारनि खां अलॻि करण जो चई, पंहिंजी वधी ॻाल्हि ॿोल बंदि कमरे में शुरू कई। कुछ देर बैदि DIG ऐं SSP दादू डॉक्टर असमत जे घर वञी वारदात वारी जॻह जो मुआइनो कयो। डॉक्टर असमत जे अमर खे मथे ते हथु रखी आथत ॾिनी। जंहिं बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे DIG चयो त पेश आयल वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक आहे। पुछियल हिकु सुवाल जे जवाब में हिन चयो त जेली निकाहनामे वारे केस में ॼाणल जवाबदार गिरफ़्तार आहिनि, जॾहिं त मुख्य जवाबदार शमन सोलंकी इंतहाई घटिया सोच जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजी न्याणी सां गॾु पढ़ंदड़ डॉक्टरनी खे ब्लैकमेल करे उन जो जाली निकाहनामो ठहिराए उनखे खौफसदा करे आपघात करण ते मजबूर कयो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ टीमूं तश्कील ॾिनल आहिनि। तमामु जल्द खेसि पुलिस गिरफ़्तार करे वठंदी।